बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार नवरेज जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि कंदासीं नौशहरा फिरोज ज़िले जी क्रिकेट जे हवाले सां। ख़ासि करे हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं डिग्री कॉलेज कंडियारो ऐं हुनजो क्रिकेट ग्राउंड आहे जेको सीमेंट विकेट तव्हां मुंहिंजे पोयां बैकग्राउंड ॾिसी सघो था। हीअ जेका तव्हांखे हीअ ग्रास नज़र अचे थी, इहे ग्रास न आहिनि बल्कि इहे ॿूड़ा आहिनि। सो सॼे नौशहरा फिरोज ज़िले में मोरे खां शुरू कयूं, नौशहरा फिरोज अचूं, बिरिया अचूं, कंडियारो, कंडियारे खां पोइ हलिया वञूं मेरापुर, कोटड़ी ताईं, मतिलबु सॼो ज़िलो जेको साथी परगणो जेको पढ़ियल लिखियल हिकिड़ो ज़िलो, पर रांदियुनि जे हवाले सां हीउ ज़िलो काफ़ी नंढिड़ो सम्झो वञे थो। हिन पूरे ज़िले खे 1999 में तक़रीबन हीउ ज़िलो असांजे ॼमण खां पहिरियां जो हीउ ज़िलो ठहियल आहे, पर हिन वक़्तु हिनखे प्लेइंग राइट्स न मिली सघिया आहिनि। जेका हिकु PCB जी क्राइटेरिया आहे, जेकॾहिं प्लेइंग राइट तव्हांखे हासिलु करणा आहिनि त तव्हां वटि 10 घटि में घटि क्लब हुजनि जेके रजिस्टर हुजनि, उहे त हिते आहिनि। पर अनफॉर्चुनेटली जेका ॿी क्राइटेरिया आहे त तव्हां वटि हिकिड़ो पंहिंजो प्रॉपर क्रिकेट जो ग्राउंड हुजे, जेको ग्रासी ग्राउंड हुजे, टर्फ विकेट हुजे, उहो हिन वक़्तु ताईं न आहे मिली सघियो। MPS जी कोताही आहे, स्पोर्ट्स खाते जी कोताही आहे, या रांदीगरनि जी पंहिंजी कोताही आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं असां सां गॾु हिन वक़्तु कंडियारे जो सीनियर क्रिकेटर बि आहे, सीनियर शौक़ीन चइजो, क्रिकेट ऑर्गेनाइज़र चइजे, अब्दुल गफ़ार साहब असां गॾु मौजूदु आहिनि। साईं, ख़ासि करे कंडियारे जी क्रिकेट जे हवाले सां, नौशहरा फिरोज ज़िले जी क्रिकेट जे हवाले सां प्लेइंग राइट्स जेके PCB जी क्राइटेरिया आहे त तव्हां वटि रजिस्टर क्लब हुजनि, क्लब त मुंहिंजे ख़्याल में असां वटि कंप्लीट आहिनि नौशहरा फिरोज ज़िले में, पर हिते जेका ॿी हुननि जी कंडीशन आहे त टर्फ विकेट ऐं ग्रासी ग्राउंड हुजे, उहो न आहे। कंहिंजी कोताही आहे? रांदीगरनि जी कोताही आहे, MPS जी कोताही आहे, या स्पोर्ट्स खाते जी न आहे, या छा चवंदो? असां सिंध न्यूज़ जा तौराइता आहियूं, असां हिते आया आहिनि प्रोग्राम करण लाइ। उसमें प्लेयर राइट्स लाइ ग्राउंड जो लाज़मी आहे। उनमें खिलाड़ियुनि जो त कुझु कोन्हे, खिलाड़ी पंहिंजे खीसे मां ख़र्च करे खेॾनि था। खिलाड़ियुनि जी नाल मां ईअं चयुमि त शायदि असां पाण अप्रोच न कयो हुजे, जेकॾहिं हू पाण कोन था कनि। जॾहिं हिकिड़ो ॿार खे हिन खे बुख लॻंदी आहे त उहो रोंदो आहे, उन खां पोइ हुनखे मां आख़िर पहिरीं त रांदीगर पाण कुझु किराए कनि, पाण MPS तव्हां तव्हां सीनियर आहियो, तव्हांजा छा तव्हां कॾहिं पाण हिते MPS ऐं सरफराज शाह आहे, या हुन खां अलावा मुर्तज़ा शाह आहे साहब आहे, अबरार शाह आहे, या नंजार साहब आहे, या उन्हनि ॾे तव्हां कंहिं ॾे अप्रोच कयो आहे कॾहिं? असांजी तक़रीबन इन्हनि सां मिलण जी कोशिशि कई आहे, पर असांखे टाइम न मिलियो आहे। बाक़ी पंहिंजे शहर जो MP आहे, उनजो सन आहे, पुटु आहे मुर्तज़ा शाह चेयरमैन आहे, उन सां असां मुलाक़ात कयूं आहिनि। उन चयो आहे तव्हांखे असां ग्राउंड ठाराए ॾींदासीं, पर हींअर जेको असांजे शहर जो ख़ासि जेको वज़ीर दाख़िला आहे सर ज़ियाल अंजार साहब ज़िले जो आहे, पंहिंजो आहे, ऐं असांजे शहर कंडियारे वॾी ॻाल्हि त इहा आहे त असांखे अगरि चाहे त ग्राउंड असांखे मिली सघे थो, ऐं प्लेयर राइट्स बि असांखे। मां कुझु टाइम पहिरियां सॼे सिंध जो टूर कयो, हुन मां 2 टे शयूं नोट कयूं त जिते MPS पाण इंटरेस्टेड हुआ उतां जा ग्राउंड आबाद आहे। मां शहनादपुर जी ॻाल्हि कंदुमि, उतां जो तव्हां ग्राउंड ॾिसो तमामु ज़बरदस्त ठहियल हो। रायपुटनि जो बंब वारो ग्राउंड ॾिसो, उहो तमामु ज़बरदस्त ठहियल हो। त शायदि हिते MPS पाण ई इंटरेस्टेड न आहिनि। उहो सही आहे, उनमें को बि उनमें नथो वठे, छो त उन्हनि जी दिलचस्पी न आहे त न छा थिए थो छा नथो थिए, ऐं रांदि कहिड़ी हले थी कहिड़ी नथी हले, या ग्राउंड आहिनि या न आहिनि, उन्हनि में बिल्कुलु का बि उन दिलचस्पी न आहे। जंहिं ग्राउंड ते पाण मौजूदु हूं, हीउ बि हिकिड़ो कॉलेज जो ग्राउंड आहे, इदारे जो ग्राउंड आहे, हिकु कंहिं वक़्तु खसी सघे थो। उन खां पोइ माना प्रॉपर हिकिड़ो स्पोर्ट्स लाइ क्रिकेटरनि लाइ हिकिड़ो ग्राउंड हुजे, फुटबॉल हॉकी त परे जी ॻाल्हि थी, ॿियनि ज़िलनि में हॉकी जा तमामु सुठा ग्राउंड ठहिया पिया आहिनि हिन वक़्तु। क्रिकेट जा ग्राउंड आहे, क्रिकेट जो ग्राउंड ई न आहे असां वटि। हिकिड़ो लाखनि में ग्राउंड ठहे पियो, उहो भला छो नथा तव्हांजा प्लेयर यूज़ कनि? उहो असांखे थोरो हितां परे आहे, ऐं हुतां जेॾी महिल हींअर ई टेप बॉल खे खेॾण वेंदा आहिनि न छोकिरा, वापसीअ में ईंदा आहिनि त हुन खां मोटरसाइकिल फुरिजी वेंदी। हाणे हुते असांखे का सिक्योरिटी न आहे, मोटर ते असां अचूं, को छोकिरो सुभाणे अॻुवाट थी वञे, ॿियो थिए, पोइ केरु ज़िम्मेवार आहे हुनजी? अच्छा, तव्हां हिते क्रिकेट जा वॾा सम्झ वेंदा हो, क्रिकेट कंडियारे जी हुजे, नौशहरा फिरोज जी हुजे, बिरिया जी हुजे, जॾहिं हिते इहो ग्राउंड मंज़ूर थियो, तव्हां सां कंहिं मशवरो कयो, सलाह मशवरो हिते ग्राउंड ठहियो पियो? असांखे का बि ख़बर कोन्हे त कोई हिते कोई ग्राउंड ठहियो आहे या छा। असांखे इहा ई ख़बर ईंदी लाखनि पंहिंजे तरफ़ां को ग्राउंड मंज़ूर करायो आहे प्राइवेट जा, कहिड़े बि के मिनिस्टर खां कराए। कुझु दोस्त त ईअं बि चवनि पिया त उहो हाणे वॾेरनि जी ताक़त वारो इस्तेमालु थींदो। थी सघे थो, असांखे न ई असां हुन ग्राउंड ते विया आहियूं, न ई असांजो प्रोग्राम सेक्रेटरी स्पोर्ट्स मनोहर महेश्वर राबित कंडियारे में पाण रही आहिनि, उन्हनि खे का रिक्वेस्ट कयो? असां
मुनवर महेसर जा उहे बि थोरा हितां आहियूं उनजे कंडियारे क्रिकेट जे स्पोर्ट्स जे हिसाब सां उनजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि। असां वरी उनखे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं मुनवर महेसर साहब खे त असांखे स्पेशली हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे ऐं क्रिकेट जेका इहा हले थी पई जेके असांजा दोस्त हलाइनि था जीअं सजणा नोमाना अब्दुल फताह आहे मां तव्हांजी ॻाल्हि कटां थो, ही जेका टूर्नामेंट थिए पई हिन वक़्तु थोरी देरि पहिरियों मैच ख़तम थी आहे, हिन में भला जेको फंड वग़ैरह थींदो आहे या का सपोर्ट साईं वारनि तव्हां कई आहे MPS या टीम वग़ैरह खे? कंहिं बि न कई आहे। इहे सजण पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी टूर्नामेंट कराई आहे, शर्ट्स जा 1000 रुपया छोकिरे खां वरितो अथई ऐं बाक़ी बॉल आहिनि। उन खां पोइ ॿिया जेके अहिड़ियूं एम्पायरनि जी फीसूं आहिनि, रेफ्रेशमेंट उहो पंहिंजे तरफ़ां ॾिए थो, पोइ किथां अफोर्ड करे थो उहा उनखे ख़बर आहे। बाक़ी नाल त हर साल इहे लीग कराईंदो आहे, माशाल्लाह VIP नमूने थींदी आहे। ॿियो मां सॼी सिंध जो टूर करे आयुमि, हर ज़िले में जंहिं महिल मां वियुमि त उते फताह जामड़े खे माण्हू सुञाणनि था, उतां लियाकत पौड़े खे सुञाणनि था, उते असांजो मोटू अज़हर मोटू उनखे सुञाणनि था। प्लेयर असांजा जेके हिन सीमेंट जे विकेट ते खेॾी करे बिना टफ विकेट जे बिना ग्रासी ग्राउंड ते खेॾी करे हुननि पंहिंजो एतिरो नालो ठाहियो आहे जो हर ज़िले में माण्हुनि खे सुञाणनि था। त जेकॾहिं हुननि खे इहा सहूलियत हुजे हा त शायदि असांजो को प्लेयर पाकिस्तान टीम बि खेॾी वञे। तव्हां सही था चओ। असां अॻे साल टूर कयोसीं सियालकोट जो, असांजा सीमेंट ते खेॾण वारा सियालकोट वियासीं, 5 मैचूं खेॾियूंसीं जंहिंमें असां 4 मैचूं त ईअं खटियूंसीं ॼण त उहो असांजा ॿार आहे। हिकिड़ो मैच जेको असां हारायोसीं सियालकोट पंजाब सुठी आहे, पर असांजी छोकिरे आख़िर उनजो कैप्टन चए पियो तव्हां हाणे एॾा प्लेयर आहिनि तव्हां ट्रफ ते खेॾंदा आहियो, असां ट्रफ ते न, असांजा छोकिरा सीमेंट ते खेॾनि। हे त वॾी क्रिकेट आहे, हिननि जी त असांखे सम्झ में नथी अचे त इहा सीमेंट वारे विकेट जी रांदि ई न आहे, बदकिस्मती आहे चई सघिजे असांजी। आख़िर में रिक्वेस्ट करणु चाहियो, बसि असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे PCB असांजे जेको इंटर क्लब टूर्नामेंट थो थिए पियो त उन में हिननि हिकिड़ी का बि सहूलियत असांखे न ॾिनी आहे, न एम्पायरनि जे ॾिनी अथनि, न इहे स्कोरर ऐं बॉल बि चवंदा तव्हां पाण हलायो ऐं फीस बि तव्हां ॾियो। त असां अॻे ई क्रिकेट असांखां ख़तमु थींदी थी वञे। हाणे जॾहिं असां इहे एम्पायरनि जूं फीसूं बि पाण भरियूं, स्कोररनि जूं भरियूं, ग्राउंड जूं फीसूं बि भरियूं ऐं टीमुनि खे रिफ्रेशमेंट बि ॾियूं, 40 ओवरनि जो मैच आहे त ऐं फीस बि असां PCB खे ॾियूं, त असां किथां न थियसि इहे छोकिरे क्लबूं अॻिते हलंदियूं। इहे क्लबूं वरी हिते ख़तमु थींदियूं, मस असां 16 क्लबूं कयूं न पंहिंजूं नाला ज़िले में, त जीअं जंहिंजी स्क्रूनिटी बि थी वई आहे त इन जे करे असांखे वरी बि PCB सां इहो ई आहे ऐं पाकिस्तान बोर्ड सां त असांजे इन टूर्नामेंट में का सहूलियत ॾिनी वञे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो शकील अहमद आहे ऐं आउं हिन टाइम कोटड़ी स्टार टीम लाइ खेॾां पियो। ही कंडियारो जो ग्राउंड आहे। उन खां अलावा त असांजी सुठियूं टीमूं आहिनि हिते जेके मोरो खां खेॾनि पियूं, कंडियारो खां खेॾनि पियूं, उन खां अलावा ॻोठनि खां अचनि पिया छोकिरा खेॾण लाइ। हिते काफ़ी सारियूं टीमूं आहिनि जिन में सभिनी पार्टिसिपेट कई आहे सुठे तरीक़े सां। जी बिल्कुलु, जी ॾिठो वञे असांजो हिकु बहितरीनु ज़िलो आहे। हिन ज़िले में तालीम जे हवाले सां बाक़ी तरक़ी कमनि जे हवाले सां सुठो कयो वञे थो। क्रिकेट यानी स्पोर्ट्स जेका बि आहे असांजे ज़िले में एतिरी शइ मौजूदु न आहे। बिल्कुलु उन्हनि खे असां जेको आहे रिक्वेस्ट कयूं था पंहिंजे MPS MNS खे त असांजे डिस्ट्रिक्ट में जेको असांखे ग्राउंड ॾिना वञनि। बेसिकली असां कंडियारे जी टूर्नामेंट जी ॻाल्हि कयूं अगरि हिन महिल त असांजे कंडियारे ग्राउंड सिटी में कोई बि टफ विकेट न आहे। हिन महिल बि तव्हां ॾिसंदा पोयां त हार्ड जेको आहे खेॾूं पिया असां हार्ड बॉल सां ऐं असां सीमेंट पिच ते खेॾूं पिया हिन टाइम। त असां वटि कोई अहिड़ी सहूलियत न आहे, न बिल्कुलु न आहे, पूरे ज़िले में न आहे। मतिलबु मोरो खां तव्हां निकिरी अचो, जेको आहे हलिया वञो तव्हां देहात पंहिंजो अॻिते असांजे हिते ख़तमु थिए थो असांजो ज़िलो वञी करे, तेसि ताईं असांखे काई बि टफ विकेट न आहे असांखे, पर कोई ग्राउंड ई न मिलियल आहे असांखे बहितरीनु नमूने सां। त असांजी रिक्वेस्ट आहे त असांखे बहितरीनु खां बहितरीनु ग्राउंड ॾिना वञनि, टफ विकेट त जीअं असां खेॾी करे ऐं पंहिंजे ज़िले जो नालो रोशन कयूं। असां पंहिंजे सिंध हुकूमत खे क्रिकेट पंहिंजो स्पोर्ट्स इदारो जेको असांजो आहे असां उनखे इहा हथ वधि अपील कयूं था त असांखे सुठा ग्राउंड ॾिना वञनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मोहम्मद अमीन आहे। ऐं बेसिकली हितां नौशहर फिरोज़ जो आहियां, लेकिन करंटली हैदराबाद में क्रिकेट खेॾां पियो। माशाल्लाह ही सजण से हिते सुठी टूर्नामेंट बि कराई आहे ऐं स्पेशली हिन डिस्ट्रिक्ट में असांजे में कोई टफ विकेट न आहे, कोई सपोर्ट न आहे। जेके बि छोकिरा आहिनि यंगस्टर आहिनि उतां माइग्रेट करे वञी ॿाहिरि क्रिकेट सुठी खेॾनि था। हैदराबाद में थी वियो, अदर डिस्ट्रिक्ट्स में थी वियो। इन नौशहर फिरोज़ डिस्ट्रिक्ट खे स्पेशली को बि सपोर्ट न आहे, स्पेशली लोकल पर्सन जे हिसाब सां बि न आहे। छोकिरनि खे का सपोर्ट न आहे, कोई टफ विकेट न आहे, जस्ट सीमेंट विकेट्स आहिनि। सुठा सुठा ग्राउंड नुक़सान इहो आहिनि त छोकिरा अनइवन बाउंस ईंदो आहे, छोकिरा काफ़ी इंजर्ड बि थी चुका आहिनि, जेके इंजर्ड जी वजह सां क्रिकेट छॾे चुका आहिनि। सुठा सुठा छोकिरा जी उहे मां ॿुधो आहे त परे आहिनि ग्राउंड ऐं हुते माहौल हितां जो असांजे इंडियन जो अहिड़ो आहे त राति जो अगरि मोटनि था हुतां
उन्हनि खां फुर वग़ैरह बि थी थी वञे थी पोइ छोकिरा नथा वञी सघनि अहिड़े ग्राउंड्स ते। जी पूरे ज़िले में असांखे नज़र नथी अचे हिते किथे ट्रैफिक आहे। असां इहे रिक्वेस्ट कंदासीं त जी हिते असांजे डिस्ट्रिक्ट खे कुझु ट्रैफिक ॾिना वञनि, हिकिड़ो कोई सुठो ग्राउंड ॾिनो वञे जो पूरो असां डिस्ट्रिक्ट खेॾी सघे। माशाल्लाह ईअं नवाबशहर डिस्ट्रिक्ट में असांजा छोकिरा ॿ टे खेॾिया आहिनि, फताह थी वियो, शादाब थी वियो, माशाल्लाह इहो असांजे डिस्ट्रिक्ट लाइ भलो आहे। इहो आहे पंहिंजो डिस्ट्रिक्ट में चांस वधीक मिलंदो आहे। अगरि असांखे हुजे पंहिंजो डिस्ट्रिक्ट असां हितां माइग्रेशन न कयूं आहे। भाई सभ खां पहिरियां त मां अलशेबाज़ क्रिकेट क्लब जो कप्तान आहियां ऐं असां हिन कंडियारे में क्रिकेट खेॾूं था। ज़िले नौशहर फिरोज़ जा असां आहियूं। पंहिंजे असांजूं 17 टीमूं बि आहिनि, रजिस्टर्ड टीमूं आहिनि। असां इंटर क्लब हिन सीमेंट विकेट ते खेॾंदा आहियूं। तव्हां सीमेंट विकेट ॾिसो ऐं असांजो ग्राउंड ॾिसो, हिते माना असां किरंदा आहियूं, धक वग़ैरह, अस्पताल बि परते आहे, असां अस्पताल ताईं बि नथा पहुची सघूं। सीमेंट विकेट असांजा 3-4 ॼणा छोकिरा, हिकिड़ो शमन चनड़ आहे, उन जा वीचारे जा 2 ॾंद भॼी पिया। ॿियो बिलाल गांगरो आहे, उहो कीपरिंग कंदे उनखे वीचारे खे बाल लॻी वियो हिते। अहिड़ा माना असां हिन ते ग्राउंड ते खेॾंदा, न गिरास आहे, न असां वटि PCB को जे तरफ़ां को तावन आहे, न असां वटि को अहिड़ो ग्राउंड आहे PCB असां जी भाई हिते असांजे पूरे ज़िले में न आहे गिरासी जेको आहे सो न ग्राउंड आहे, न PCB असां वटि विकेट आहे। ट्रैफिक विकेट मोरे हलिया वञो, मोरे में ग्राउंड आहे, नौशहरे वञो, भेरिया वञो, जी मोरे में ठहे थो, पर असांखे हिते कंडियारे में ज़िले में पंहिंजे नौशहरे में न आहे। उहो माना जेको आहे ग्राउंड ते कमु हली रहियो आहे, पर 3 सालनि खां वठी लगातार हुननि महिनत कई आहे, पर अञा ताईं अध में कमु बंदि आहे। ठीक आहे, लाखनि में ग्राउंड आहे, पर लाखनि में असांजी माना न हलंदी। लाखनि में जेके वॾेरा आहिनि पंहिंजी हुते हलाईंदा, असांखे अगरि मैच खेॾाईंदा त पोयां असांखे इहो इतमाद न आहे त वापसी ईंदासीं गाॾियुनि ते या न, छो त रस्तो ख़राबु आहे ऐं उते वॾेरा बि आहे, हर को पंहिंजे हिसाब वारो माण्हू आहे। असांखे माना उहा सहूलियत न मिलंदी। असांखे पंहिंजे ग्राउंड हिते मिले कंडियारे में त असां पंहिंजी सुठी क्रिकेट हिकिड़ो खेॾी सघूं। यंग टैलेंट आहे, अंडर 19 जा छोकिरा आहिनि, अंडर 16 जा छोकिरा आहिनि, माशाल्लाह वॾो टैलेंट आहे हिते। हा मेरापुर में तमामु बहितरीन जेको आहे टैलेंट आहे। इन ग्राउंड आहे, न कोटड़ी में ग्राउंड आहे, न मेरापुर, न हालाणी, न बेलाणी। जी ट्रैफिक असांजे पूरे ज़िले में न आहे। जी सर इहो बिल्कुलु सही। तव्हां हे ॾिसो गर्ल्स जेको आहे ठहे बि थो कॉलेज साईं यारनि परियां, गर्ल्स लेग साइड असांजी बंदि थी वेंदी, लेग साइड बंदि थींदी, कंहिं कमज़ोर रहंदो ग्राउंड आहे। असां साईं जेको असांजो चेयरमैन आहे साईं गुलाम मुर्तज़ा शाह, उनखे थोरी अपील कंदासीं ऐं साईं असांजो जेको आहे MPA साईं सरफराज़ हुसैन शाह त बराए महिरबानी असांखे ग्राउंड ॾिने, सहूलियत ॾिने। वेहण जी का जॻह न आहे हिते। मां पंहिंजे हिन ग्राउंड ते माना तक़रीबन असांजी सुठियूं जेके टीमूं आहिनि क्रिकेट खेॾण, अॼु सॻियुनि जी टीम आई आहे हिते टूर्नामेंट जो मैच खेॾण, ऐं हेॾां मिरापुर जी टीम आई आहे। स्पोर्ट्स खाते वारनि खे असांजो इहो चवणो आहे त असांजी सपोर्ट कई वञे। स्पोर्ट्स में असांखे का सहूलियत न आहे, न असांजा अहिड़ा हेलमेट आहिनि, न असां वटि का अहिड़ी बैट आहे सुठी का खेॾण लाइ। असांजी थोरी इहा माली मदद कई वञे। सामान जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे, कंहिंखे मुकमिल किट न आहे। जी बिल्कुलु, जीअं त तव्हां पाण ॿुधायो पिया त सॼो सिंध तव्हां घुमी आया हो, हर डिस्ट्रिक्ट में तव्हां विया हो, उतां जा ग्राउंड ॾिसी आया हुआ। उते तव्हां ॾिठो त हुननि खे प्लेइंग राइट्स मिलियल आहिनि ऐं उन्हनि जी जेकी ग्राउंड जी कंडीशन वग़ैरह आहे, नेट वग़ैरह लॻल आहिनि। असांजे पूरे डिस्ट्रिक्ट में तव्हांखे इहा शइ नज़र न ईंदी। को बि असांखे अहिड़ो खेॾण जे लाइ ग्राउंड कोन्हे। हिन महिल हितां ग्राउंड ॾिसो था पियो, हे पाण मेंटेन करे छोकिरा असांजा हितां जा जेके बि आहियूं पाण में ख़र्च करे कंदा आहियूं हिते सॼो जेको सो पंहिंजो। जी हा बिल्कुलु, कॉलेज जो ग्राउंड आहे। साहब माना का टूर्नामेंट कराईंदा आहियूं, उन में प्रिंसिपल खां परमिशन वठणी पवंदी आहे। हिन महिल असांखे ताज़ो हिकिड़ो ग्राउंड पियो थो ठहे तक़रीबन लाखा मोरी, असां हितां 10-15 किलोमीटर परते आहे ऐं इलाइक़ो हिकिड़ो इन पासे अहिड़ो आहे जो कहिड़े टाइम बि माण्हू वञे त माना का बि गाॾी आहे या मोटरसाइकिल ते वञे या कार ते ई वञे, मसलन को बि एतबार न आहे किथे बि असां फुर लुट थी सघे, छो जो उहो थोरो इलाइक़ो साइड में आहे ऐं को बि प्लेयर मां नथो सम्झां त होॾे वञणु चाहींदो। सो असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे सर। उहो ॾिसो जेको कमु हले थो पियो, असांजे मेरापुर में बि हिकिड़ो ग्राउंड तयारु थिए थो पियो, पर उहो बि उन में विकेट रहियल आहे। उहो स्टेडियम ईअं सम्झो 10 साल 15 साल पहिरियों ठहियो सर। असां ॾिसो ग्राउंड प्लेइंग राइट्स जे हिसाब सां ॾिसो था सर, असां वटि पूरी मुकमल 10 खां 12 टीमूं हिन महिल रजिस्टर आहिनि। उनजे बावजूदि असांखे को ग्राउंड कान्हे, को बि असांजे प्लेइंग राइट्स कान्हनि खे। ग्राउंड असां सीमेंट ते खेॾण वारा आहियूं। उनजे बावजूदि बि तव्हां असांजी पूरी सिंध में किथे बि हलो, कराची हलूं, हैदराबाद हलूं, असांजे छोकिरनि जी तव्हां परफॉर्मेंस ॾिसो। जे उन्हनि खे इहे प्लेइंग राइट्स मिली वञनि, ग्राउंड मिली वञनि, नेट जी फैसिलिटीज़ मिली वञे, तव्हां पाण ॾिसंदो छोकिरनि में केतिरी इंप्रूवमेंट अची वेंदी। हिन महिल हे छोकिरा सीमेंट ते पिया था खेॾनि, उनजे बावजूदि माशाल्लाह ज़बरदस्त गेम पिया था खेॾनि सर। कंडियारे हिसाब सां जेको असांजो हिन महिल बहितरीन प्लेयर में वसीम सुमरो आहे, बिलावल गांगरो आहे, अज़हर मोटू आहे ऐं कामरान हाले पोटरो आहे। यंग प्लेयर में तव्हां अची वञो, मुंहिंजो बिरादर आहे ज़ाहिद ॼामड़ो, हिन महिल माशाल्लाह उहो सुठी खेॾे थो पियो, पर हुननि मसइलनि ॿुधायोमांव ग्राउंड असांखे न आहिनि, का फैसिलिटी न आहे। को कोच हुजे या का डिस्ट्रिक्ट जे तरफ़ां को तावन हुजे। ऐं छोकिरो आहे गुल मोहम्मद आहे,
वो भी तव्हां कंडियारे जी आहे माशाल्लाह बहितरीन। ईअं डिस्ट्रिक्ट नौशहरे में ॿिया बि चङा नौजवान आहिनि जिन जा असां हिन महिल नाला नथा सुञाणूं, छो जो असांजी हुन सां गेम ई एतिरी महदूद थी वई आहे जो असां ख़र्चनि में ई पूरा नथा पेड़ सघूं हुन लाइ वञी खेॾूं। डिस्ट्रिक्ट नौशहरो हितां खां असां 25 खां 30 किलोमीटर आहे, पर ओतिरी बि असां गेम सर इन जी वजह इहा आहे त असांजे हिकिड़े MP MN जी ना हली आहे जो उहो कंहिं बि अॼु ॾींहं ताईं असांजे लाइ ग्राउंड को मंज़ूर न कराए सघिया पूरी डिस्ट्रिक्ट में। चलो भला कंडियारो आहे ठीकु आहे, पर कंहिं ॿिए डिस्ट्रिक्ट में शहर में सिटी में थींदी आहे, मोरे में थींदी आहे, मेरापुर आहे या नौशहरो आहे, किथे बि को बि माना कदम न खॼो अहिड़ो जो असांखे ग्राउंड न मिली सघियो। ॾिसो तव्हां हिन महिल जेके बि ॿिया जिथां जा MP MN आहिनि न उहे पाण इंट्रस्ट वठनि था, उहे पाण जेको अचनि था कनि था, उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट खे खणी था अचनि अॻिते। जी हा, तव्हां ॾिसो बंबा में ॾिसो साईं राहपुट अब्दुल सत्तार राहपुट माशाल्लाह ज़बरदस्त ग्राउंड ठारायो आहे। उन्हनि पंहिंजे दादूअ जे लाइ, सेवण जे लाइ या भान सईदाबाद लाइ हिकिड़ो बहितरीन ग्राउंड आहे, उन्हनि खे हिन महिल वेझो थी वियो खेॾनि था। उन खां अलावा दादू में हूअं ई ग्राउंड आहे, जामशोर में ग्राउंड आहे, उहो हिकिड़ो ई थो थी वञे प्लस गॾ में असांजे वेझो वेझो को ग्राउंड न आहे जिथे असां पाण वञी खेॾूं। सेवण में माशाल्लाह ज़बरदस्त ग्राउंड आहे उन्हनि जो, पर चलो उते त सीमेंट आहे, हाणे थिए थो या नथो थिए इहा असां। जी हा बिल्कुलु वियाऊं असां ॾिसो न MP MA लाइ ग्राउंड त परी ॻाल्हि आहे, असांजे 20-25,000 30,000 के फंड लाइ वेंदा आहियूं, उन में बि असांखे 5-10,000 रुपया मिलनि, त ग्राउंड जे लाइ असां उन्हनि कहिड़ी कंडीशन रखंदा आहियूं, कहिड़ो चवंदा बिल्कुलु न आहे सर। माशाल्लाह सर असांजे कंडियारे में हर साल हिकिड़ो टूर्नामेंट थींदो आहे कंडियारो प्रीमियर लीग जे नाले सां। इहो हर साल उस्ताद लियाकत हूंदो, लियाकत पोलो उहो पहिरियां कराईंदो, उनखे हाणे तक़रीबन 2020 खां वठी उन खां पोइ सॼण सतो आहे माशाल्लाह। ग़रीब हिकिड़ो थी लो टीम जेके चवंदा आहिनि गोरू हिन टीम जा ख़र्च हा हिननि टीमुनि में क्रिकेट ॾिसो था, उन जे बावजूद बि हे हिन टूर्नामेंट में हर साल एतिरो माना करे थो ऐं एतिरो ई माना उहो पंहिंजो पूरी कोशिशि कंदो हर साल हे असांजे थींदे। हिन हूअं हूंदियूं 6 टीमूं, हिन साल 8 टीमूं आहिनि, तंहिंमें असां नौशहरे जा प्लेयर था अचनि, कोटड़ी जा प्लेयर था अचनि, रानीपुर खां प्लेयर था अचनि, मोरे खां था अचनि। न सर हिन महिल ताईं मुंहिंजी नज़र में त को बि कोन आयो आहे, ॿियो त थोरो मां पाण बिज़ी आहियां इन करे त मां हिते ग्राउंड ते घटि थो अचां, पर जेतिरो ईंदो आहे मां डेली शाम जो हिते 2-3 माना 15-20 मिंट लाइ चकर ते ईंदो आहे, पर कॾहिं को मां सियासी माण्हू न ॾिठो आहे। जीअं त मां ज़िलो नौशहरे जो रवासी आहियां ऐं असांजे कंडियार जो जेको आहे सो को बि ग्राउंड न आहे। स्पोर्ट्स डिपार्टमेंट खां कुझु बि नथा घुरऊं, बसि एतिरो था घुरऊं त असांखे हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे जिते असां जेको आहे सो पंहिंजे टैलेंट खे वधाए सघूं ऐं क्रिकेट खेॾी असां पंहिंजे ज़िले जो नौशहरे जो नालो रोशन करे सघूं। हिते असांखे लाखनि में हिकु ग्राउंड मिलियो आहे, पर उते जेको आहे सो असांजा रांदीगर जीअं वञनि था त एतिरो टाइम गुज़री थो वञे, वापसीअ जी गारंटी न आहे, छो त उते रस्तो ख़राबु आहे ऐं असांजे केतिरनि ई रांदीगरनि खां बाइक्स वग़ैरह ऐं जान जो बि ख़तरो आहे, तंहिं करे असांजो उहो ग्राउंड कंहिं बि फ़ाइदे जो न आहे। तो असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे आख़िरी त असांजे कंडियारे खे हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे जीअं असां पंहिंजे टैलेंट खे सिंध खे ॾेखारे सघूं। असांजा माशाल्लाह टॉप जा रांदीगर अज़हर मोटू, अब्दुल फताह, आदिल कंबो, साईं अब्दुल रशीद गाॾी तमामु बहितरीन, ॿिया बि आहिनि नौशहरे जा बि प्लेयर आहिनि, उहे बि असांजे शहर जा ख़ासि करे अज़हर मोटू, फताह ऐं रशीद, आदिल आहे, इन जो सॼे सिंध में नालो आहे, जिते वेंदा आहिनि इहे नालनि सां सुञाणता वेंदा आहिनि ऐं बहितरीन माना हिननि जी रांदि बि आहे। हे इदारे जो ग्राउंड आहे डिग्री कॉलेज कंडियारे जो कॉलेज आहे, साईं प्रिंसिपल जी असां ते महिरबानी आहे, उन सां जेके उते आहिनि वीचारा चौकीदार या पटियाला उहे बि असां सां सुठो ताउन कनि था ऐं उन्हनि जो पर हे न ॾियनि हे मर्ज़ी आहे मालिक, पोइ असां किथे वेंदा, असां किथे क्रिकेट खेॾूं, असांखे को बि ग्राउंड कोन्हे को प्रॉपर, हा सहूलियत कोन्हे का। ऐं हीअ जेका एतिरी महांगी रांदि आहे, छोकिरा पंहिंजे खीसनि मां पाण कनि था, इहा लीग टूर्नामेंट कराई आहे, कंहिंजो ताउन कोन्हे, इन में कप्तान सजण सेतो आहे, उन पंहिंजे हिसाब सां महिनत करे छोकिरनि खे गॾु करे 200 रांदीगर गॾु करणु वॾी ॻाल्हि आहे। असांजे ज़िले में किथे बि ट्रॉफी विकेट कोन्हे, बाक़ी हींअर ख़बर पई आहे त मोरे में ठहे थी पई, पोइ अञा ठहे, अञा हुन में चवंदा 2 महीना उनखे 2 महीननि खे साल थी वियो आहे। इहे बूढ़ा आहिनि, नौशहरे में बि ईअं बूढ़ा आहिनि, ॿिए हंधि बि अहिड़े हिसाब सां जिथे आहे इहे बूढ़ा आहिनि, बसि छबर वारो को बि कोन्हे। हिकिड़ो कंडियारे सिटीअ जो आहे, उहो सम्झो टेप बॉल बि खेॾण जे लाइक़ु कोन्हे, बाक़ी उन में छबर प्राप्त। सर मुनवर महेसर खे सलाम हुजे, कंडियारे में हिकिड़ी वॾी टूर्नामेंट कराई हुई, नाइट टूर्नामेंट कराई हुई ऐं असांखे वरी बि उन मां वेंदा त असांखे हिकिड़ी टूर्नामेंट बि ॾींदो ऐं उन खां पोइ असांखे
ग्राउंड जी में सपोर्ट मुनवर मयसर साहब कंदा, वॾो उन कंडियारे खे वॾो टाइम ॾिनो ऐं असांखे उन में इहा उमेद आहे बेहतरीन माण्हू आहे, इंशाल्लाह कंडियारे जो ख्याल रखंदो। सर हिते हिकिड़ी नाइट टूर्नामेंट कराई जेके नाले असांजे ज़िले लेवल ते टूर्नामेंट हुई, माशाल्लाह नाइट टूर्नामेंट पहिरियों कंडियारे में इहो नाइट टूर्नामेंट ज़बरदस्त टूर्नामेंट थियो ऐं उन में कुझु अहिड़ी मसइला थिया जेके साईं पाण फ़ैसिला कया ऐं उन्हनि खे खिलाड़ियुनि ऐं कप्ताननि ऐं आर्गेनाइज़र फुल सपोर्ट कयो ऐं उहो टूर्नामेंट असांजो तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो कामयाबु टूर्नामेंट पियो। नाज़रीन, तव्हां रांदीगरनि जी ऐं हितां जा जेके इंतज़ामिया हुई उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिकिड़ो हिननि जो सुवालु आहे त असांजे पूरे ज़िले में जेको मोरे खां शुरू थिए थो, नौशहरो, बिरिया, कंडियारो, हलिया वञो मेरापुर ऐं कोटड़ीअ ताईं, त हिते को बि गिरासी ग्राउंड टर्फ क्रिकेट न आहे। हिननि जी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त असांजे जेका MNAs आहिनि, MPAs आहिनि, स्पोर्ट्स खातो आहे, त असांखे ग्राउंड ठाराए ॾिना वञनि। हिननि जा जेके क्लब आहिनि जेके PCB जी क्राइटेरिया आहे, सॼो असां वटि प्लेइंग राइट्स न आहिनि। प्लेइंग राइट्स लाइ ॿ जेको आहे सो क्राइटेरिया आहिनि, हिकु तव्हां वटि क्लब रजिस्टर हुजनि, उहे हुननि जा कंप्लीट आहिनि, उन खां अलावा बल्कि 10 खां वधीक आहिनि। ऐं ॿी जेका क्राइटेरिया आहे गिरासी ग्राउंड टर्फ क्रिकेट, उहो हिन वक़्तु ताईं मुयसरु न आहे थी सघियो। हिकु भेरो ॿीहर असां ॻाल्हि ॿोल कंदा हुआसीं सजन सैतो साहिब जंहिं हिते मैचिंग हिन वक़्तु करायूं आहिनि, टूर्नामेंट जेको जारी आहे, उन्हनि जा ऑर्गेनाइज़र हुआ, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। छा चवंदो ही न हली चवंदो रांदीगरनि जी, छा पाण MNAs, MPAs, स्पोर्ट्स खाते, मिनिस्टर ॾे कंहिं ॾे बि तव्हां विया आहियो त असांखे ही जेके शयूं आहिनि उहे पूरियूं न आहिनि, असांखे पूरियूं करे ॾियो? जी बिल्कुलु विया आहियूं असां, साईं सप्ताह शाह ॾे विया आहियूं, पर असां सां केरु ताउन नथो करे। छा जवाबु आहे? साईं जो इहो जेको आहे सो आहे सुवाल त जॾहिं बि का अहिड़ो इवेंट करायो त पोइ असांखे घुरायो, माना हो पाण अचनि कोन था हिते ख़ासि, माना इवेंट करायो आहे हिन जे लाइ तव्हां विया ताईं 2 रुपया ॾियो त असां हेॾो वॾो इवेंट था करायूं, परे परे खां टीमूं थियूं अचनि? जी असां हिन इवेंट लाइ साईं कोन विया आहियूं। असां जेको माना माली जा जेको ॿाहिरियां दोस्त आहिनि असांजी थोरी घणी सपोर्ट कंदा, जेके असांजा दोस्त आहिनि, नोमान हुजणु, सलाला हुजणु, हाजी अब्दुल गफ़ार जेको असांजो सीनियर आहे मोस्ट, माना ग्राउंड ते ईंदो आहे, हर मैच ॾिसण ईंदो आहे वेचारे खे, माना अछी ॾाढ़ी थी आहे माशाल्लाह। पिच जो सीमेंट क्रिकेट आहे, हिन सां जेके हार्ड बॉल जा रांदीगर आहिनि उहे जॾहिं ॿाहिरि वञनि था खेॾण टर्फ ते, उन्हनि खे मसइलो नथो पए? जी वॾो मसइलो आहे, माना वॾो फ़र्क़ु आहे सीमेंट ते ऐं टर्फ क्रिकेट ते खेॾण ते वॾो मसइलो आहे। अॻे साल हिन सीमेंट विकेट ते असां खेॾियासीं, सुमन चंदड़ आहे असांजो, हुनजा 2 ॾंद भॼी पिया। हा, हुनखे बाल लॻो हिते, हुनजा 2 ॾंद भॼी पिया, पर अस्पताल बि थोरो असां खां परते आहे, हुनखे असां खणाए वियासीं। इंजरीज़ त खणी ॿी ॻाल्हि थी, पर हिकिड़ो बैटिंग जो फ़र्क़ु हूंदो, तव्हांजो बाल रुकी करे हिते T20 में 350 लॻे थो। हा, हिते जेके मैचियूं थियूं आहिनि, फर्स्ट जेकी असांजी कंडियारो सुपर लीग हले थी, उन में जेको पहिरियों इब्तिदाई मैच हुयो NRA ऐं यंग स्टार क्रिकेट क्लब जे विच में हो ॿिन्ही जो, त पहिरियों जेको टारगेट असांखे मिलियो 320 जो टारगेट मिलियो, माना एतिरो फ़र्क़ु आहे। सीमेंट विकेट आहे रुॻी कुटको आहे, बाउंड्री नंढी आहे, हर बाल ते तक़रीबन छक्को लॻे थो, चौको लॻे थो, बाउंड्री लॻे थी। ग्राउंड एतिरो ख़ासि न आहे जो छोकिरा फील्डिंग। लाखन वारे ग्राउंड थी आहे त 2-3 छोकिरा असांजा टेबल जा बि उते मैच खेॾण विया, हुन खां हिकिड़े छोकिरो आहे जिन मगरो गाॾी खसिजी वई। हिनमहिल असांजा हालात अहिड़ा छोकिरा होॾे वञी नथा सघनि, अगरि वञनि था शाम जो टाइम सिज लही थो वञे, पोइ वापसी जी माना का बि न आहे, त माना बाइक ते ईंदा या पंधु ईंदा। स्पोर्ट्स खाते खे गुज़ारिश कयो, स्पोर्ट्स खाते खे असांखे इहा गुज़ारिश आहे त असांखे ग्राउंड माना अवेलेबल कयो वञे, थोरी सामान जी ज़रूरत आहे। क्लबनि लाइ असांजा हिते 2 क्लब आहिनि, खान क्रिकेट क्लब आहे, अरशेबाद क्रिकेट क्लब आहे, जेकी असां क्रिकेट हलाईंदा कंडियारे में। मेन पहिरीं तरजीह छा आहे तव्हांजी? प्लेइंग राइट्स हासिल करणु आहे या ॿियो मक़सदु आहे? मेन असांजो जेको असांखे माना हिते PCB ग्राउंड खपे। PCB ग्राउंड खपे, PCB असांखे ग्राउंड पहिरियों त उहो ग्राउंड सिंध गवर्नमेंट ॾींदी, हुन खां पोइ PCB हुनखे ओन कंदी न। हा, प्लेइंग राइट्स असांखे माना खपनि, त उन खां गॾु असांखे माना PCB ग्राउंड खपे। असां हिन महिनत कयूं था, 16-17 असांजा क्लब आहिनि ज़िले नौशहरे जा, मोरे में बि ठहे थो, पर 3 साल थी विया आहिनि, उते माना अध में कम रहियो पियो आहे। वॾी महिरबानी सजन सैतो साहिब, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे जेके प्रोग्राम में, ख़ासि करे कंडियारे जे रांदीगरनि जी ऐं कोटड़ी खां आयल कुझु रांदीगर आहिनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, त जेका पहिरीं तरजीह आहे उहा इहा आहे त हिननि जी डिमांड आहे त टर्फ क्रिकेट हुजे, गिरासी ग्राउंड हुजे। ऐं नौशहरा फिरोज जेको ज़िलो आहे असांजे तक़रीबन ॼमण खां अॻु में ही ज़िलो मंज़ूर थियल आहे, पर प्लेइंग राइट्स न आहिनि, त जीअं हिते ग्राउंड मंज़ूर थींदो, टर्फ क्रिकेट हूंदी गिरासी ग्राउंड में, पोइ हुनखे PCB ओन कंदी ऐं पोइ असांखे प्लेइंग राइट्स मिली सघंदा। प्लेइंग राइट्स न आहिनि, उनखे सभ खां वॾो नुक़सानु इहो थिए थो रांदीगरनि खे, हुननि खे शहीद बेनज़ीराबाद जी टीम में खेॾणो पवे थो ऐं उते पोइ हुनखे प्रॉपर चांस ओड़े तरीक़े सां नथा मिलनि। त जेकॾहिं पंहिंजो ग्राउंड हूंदो त हिननि खे वधीक चांस मिलंदा ऐं असांजा रांदीगर, बल्कि हितां नौशहरा फिरोज जा ख़ासि करे कंडियारा जा रांदीगर असांखे क़ौमी क्रिकेट टीम में ॾिसणु ईंदा। इन सां ई असांजे प्रोग्राम में स्पोर्ट्स बॉक्स वक़्तु पंहिंजी पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।